नाज़रीन, हैदराबाद में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सॾ ते 3 ॾींहं में सरकारी मुलाज़मन पेंशन में कटौती समेत ॿिनि मुतालबनि जी मञता लाइ ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतजाज कयो आहे। तफ़सील ले रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम। जी बिल्कुल, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां पेंशन में कटौती ॿिनि मुतालबनि जे हल लाइ अॼु 3 ॾींहं बि समूरे जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि जी तालाबंदी करे एहतजाजी कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। हड़ताल सबबि हैदराबाद में कमिश्नर ऑफिस, डीसी ऑफिस, मुख्तियारकार, एससी सब रजिस्ट्रार समेत मुख़्तलिफ़ जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उहे, स्कूल, रेवेन्यू जी जेके ऑफिसिस, इन खां अलावा हेल्थ जी जेके ऑफिसिस आहिनि उन्हनि खे तालाबंदी आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां 23 खां 27 सेप्टेम्बर ताईं समूरियूं जेके ऑफिसूं ऐं स्कूल आहिनि जे तालाबंदी जे ऐलान खां पोइ अॼु 3 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। अॼु जेको आहे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो हैदराबाद प्रेस क्लब ते वॾो एहतजाज थियो आहे, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में जेके मेल ऐं फीमेल जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो जेको सरबराह हाजी अशरफ ख़ासि अली, महमूद चौहान, रेहान वासी, दिलदार चंदड़, अली अहमद मंगण, साईं मुनीर आले पोटो, समीना राजपूत, सादिया असलाम समेत वॾी तादाद में जेके अॻवान तोड़े जेके मुलाज़िमनि उन्हनि शिरकत कई आहे। अलायंस जे अॻवाननि जो चवणु आहे त जेसिताईं मुलाज़िमनि जा जेके मसइला हल न थींदा तेसिताईं उन्हनि जो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। जी सलीम मां जी मेहरबानी।